सिंधु दरिया में पानी जी खोट वधी वई आहे ऐं सिंध जे बैराजनि ते बैराज जी निज़ाम लाइ पानी जी संगीन तरीन तारीख़ी खोट थी वई आहे। सखर बैराज वटि 75% ऐं कोटड़ी बैराज वटि 68% खोट आहे, जॾहिं त जेहलम लिंक ज़रिए पंजाब पानी जी चोरी न रोकी, जंहिंखे बरसातनि लाइ तामीर कयो वियो हो, पर पंजाब 12 ई महीना उतां पाणी खणी रहियो आहे। पाणी जे माहिरनि मूजिबि जेकॾहिं मुल्क जे मथां इलाइक़नि में बरसातूं न वसियूं त हलंदड़ साल सख़्तु गुज़रंदो, जंहिं में बलोचिस्तान ऐं सिंध में सख़्त तरीन ॾुकार जी सूरत-हाल थी सघे थी। मिलियल अंगरखनि मूजिबि तरबेलीअ जी लेवल 1410.59 फुट ऐं तरतीबवार मथाऊं ऐं हेठाऊं वकिरो 17,300 क्यूसिक, 15,000 क्यूसिक, कालाबाग वटि 26,101 क्यूसिक, 23,001 क्यूसिक, चश्मा वटि 27,103 क्यूसिक, 32,000 क्यूसिक, तौसा वटि 22,968 क्यूसिक, 22,588 क्यूसिक, मंगला जी लेवल 1,083.2 फुट वकिरा 19,960 क्यूसिक, 15,000 क्यूसिक, ट्रिम्यू वटि 6,158 क्यूसिक, 3,058 क्यूसिक, पंजनत वटि 2,503 क्यूसिक, गुडू वटि 16,446 क्यूसिक, 16,846 क्यूसिक, सखर वटि 14,970 क्यूसिक, 5,900 क्यूसिक, कोटड़ी वटि 4670 क्यूसिक ऐं 195 क्यूसिक रिकॉर्ड कया विया आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंधु दरिया में पाणी जी संगीन खोट पैदा थी वई आहे, जंहिं सबबि बैराजी निज़ाम लाइ पाणी जो निज़ाम दरम बरम थी वियो आहे, जंहिं सबबि सिंध में सोकड़ जो इम्कान आहे।